हाँ अमीन फ़कीर एक दफ़े अमीन फ़कीर पंहिंजे अरगू था सजान फुटवा पंहिंजे थरी ॿोली में प्यारे अंदाज में मदरसे में पहुचण सां उस्ताद मोहम्मद साले महर खे चयो त मौलवी साहब हींअर तालिब खुताबी पलिया अथई पढ़ी पढ़ी सुभाणे चवंदा त पीरनि ॾे न वञो नज़र पढ़ दो ना अमीन फ़कीर पढ़ अनवर न ॾियो वग़ैरह वग़ैरह उस्ताद साईं रहमतुल्लाह अलैह जवाब ॾिनसि फ़कीर साहब सिंध जे हिकु शख़्स कुता पालिया हा त सूअर खे मारीनि पोइ पुछ बछ वक़्तु जेको कुतो सूअर खे न वठंदो हो त उनखे मारे छॾंदो हो त तूं मक़सदु हासिलु न कयो सो असां बे ही तालिब दीन जे दुश्मन गुस्ताखनि अंग्रेज़नि लाइ पालिया आहिनि हा जवाब न मशवरे खां फिरंदा त मारे छॾंदुसि फ़कीर साहब इन जवाब ते ॾाढो खिलियो अमीन फ़कीर ऐं मुतमइन थी वियो त हितां जा पढ़ियल तालिब सचा आशिक सुरत जमात जा खादम थी रहंदा ऐं कलमो पढ़ंदा ला इलाहा मुहम्मद रसूल उन जवाब ॾिनो कि तूं कहिड़ी कुता बि सां वॾेरे कुता पालिया था भई सूअर न खसाइसि असां अहिड़ा पालिया आहिनि कुता जेको आहे अंग्रेज़ उहो न मुंहुं ॾेई रखंदो अहिड़ा पालिया आहिनि हा हा हाणे अॼोकी ॻाल्हि करा तरा त पीसी बादशाह जो आहे अॻे जेके फ़कीर ख़लीफ़ा जेके मौजूदु माण्हू हूंदा अब उहो बेस भलो हूंदो त हिलो हूंदो दाढ़ी पेराण पटको ते तव्हांजे अखियुनि सां ॾिठासीं ॾिठा घणा शइ ॾिठा अब्दुल्ला फ़कीर ॾिठो दो पढ़िया ॾिठो अमीन फ़कीर ॾिठो पण वॾेरे पीरू ने ॾिठो फ़कीर राणो ॾिठो फ़कीर कहर ते ॾिठो अॻिला माण्हू अब्बा जहिड़ा पोड़ा माण्हू ॻाल्हि कंदा त उन्हनि जी वेस उठ बेस दरगाह जी हींअर दरगाह जेके मौजूदु माण्हू आहिनि उहा असांजी ॾाढ़ी कोन्हे सफ़ा कूड़ियो हाणे जॾहिं अॼु तरीक़े उहे हथ में ॾेई छॾियो आहे न उहा मुखां में ताक़त हो जमात खरे कोन्हे साईं बिल्कुलु कंट्रोल ई कोन्हे ऐं कंहिं कपिड़े ते या लते ते चवनि ई कोन था बाबा इहो कपिड़ो छो कयो? सुनत लिवणी आहे कंहिं लाइ करणो उन हिदायत करण सुनत कोन्हे करण दी देखो अला पना दे वीडियो पे ते तो वीडियो करना तो कयो सुनत अल्लाह गाल गड क्या उस्ताद साईं ते नाराज घणा थींदा खुशबू से वाक़या उस्ताद साईं हिकु दफ़े तकलफ़ नलके ते तड़ पे कयो मौलवी अब्दुल रहीम सर नलको हलायो थे मां मौलवी अब्दुल रहीम जे शेरवानी पाए ऐं हिंदुस्तानी कारी टोपी पाए अखियुनि ते चश्मो हथ में नेट वंगड़ो आटियो वंगड़ी वारो लठ खणी सिधो उस्ताद वारे नलके वटि भी उर्दू में चंदो घुरियो मांस मैं लायपुर का सफ़ीर हूँ उर्दू में चयो मैं लायपुर का सफ़ीर हूँ उस्ताद साईं लाहौल पढ़ी तड़ छॾे बीह रहियो उस्ताद तड़ छॾे बीह रहियो मूं संज लाथा पोइ खिली चयाऊं त हिन खे अबजद जे हिसाब मुताबिक़
अबजित किताब करदा न हाओ अब्द जे के हिसाब मुताबिक 80 रुपया ॾियोस। पाण मजाक कंदे फरमायाऊं त पगर कढे छॾ। ॿिए दफ़े दरिया रोड स्टेशन ते रात जो मस्जिद में हाजी हकीम शाह मोहम्मद कीरियो जे दावत ते वाज ते वियासीं। उस्ताद दोस्तों अजीजो हुजरे में वेठा हुआ। मूंखे चयाऊं त मां थकल आहियां, मूंखे तकरीर जो वारो अॻु में ॾियारियो। मां वियुसि लाउड स्पीकर ते पाण जहिड़े तेड़े वाइज़ ते शुरू थी वियसि। वाइज़ जा 2-3 गुप्ता कढे उस्ताद साईं वटि वियसि। फरमायाऊं शाबाश हुजे। बाद में हिकु लतीफ़ो ॿुधायऊं त हिकु वॾेरो या हिकु पीर संग घुरण लाइ मस्जिद मुबारक जा तस्वीर माण्हू मोकिलियो। हू कासित 2-3 पंध करे माण्हुनि समेत ॾिना। साईं खे वठी अचो मोकिले समा कुदरत सां उस्ताद साईं कोन नथा। होॾां मुफ्ती अब्दुल रहीम जमायत समेत उस्ताद मोहम्मद सालिह मर रमतलाले जे इंतज़ार में ॿाहिरि बीह रहिया। मां सवाब कमाइण ख़ातिर बुलंद आवाज़ सां टांगनि ते पंहिंजा नारा हंदा आयासीं। मौलाना अब्दुल लतीफ़ साहब जिंदाबाद वग़ैरह वग़ैरह। मोटियसि उस्ताद साईं दोस्तन सां भी तस्वीर भेजू पिया। मौक़े ते इहा ॻाल्हि यादि कंदे खिलंदा हुआ त नारा पीसीं न हया करो के मौलवी के उस्ताद न हया करो। मौलाना सालिह मोहम्मद सालिह वो आयो अल्फिया त्यारो लगा ना।